गुज़िरियल ॾींहुं एशिया कप जी फाइनल मैच में पाकिस्तान खे श्रीलंका हथां शिकस्त मिली, जॾहिं त खटिण ऐं हाराइण रांदि जो असूल हूंदो आहे। हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान खे शिकस्त मिलण जी ख़ुशीअ में कराची में रहंदड़ अफ़गानी रोडनि ते निकिरी आया, जिन मोटरसाइकिलुनि ऐं कारुनि ते सवार थी रैलियूं कढियूं ऐं अफ़गानिस्तान जा झंडा फड़काया। सिंध जी राजधानी में अफ़गानी छुड़वागनि जे टोले जश्न मल्हाईंदे शहर जे रहवासियुनि खे तंग कयो ऐं बदइख़लाक़ी कई। हिननि बेलगाम अफ़गानियुनि हिक पाकिस्तानी नौजवान खे छुरीअ जे ज़ोर ते यरगुमाल बणाए खेसि अफ़गानिस्तान ज़िंदाबाद ऐं पाकिस्तान मुर्दाबाद जा नारा हणाया। यकीनन अहिड़ी सूरत हाल समूरे मुल्क जे रहवासियुनि खे अज़ियत पहुचाई आहे। हिननि छुड़वाग अफ़गानियुनि जूं केतिरियूं ई वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल थियूं आहिनि, जिन ते माण्हू हैरत ऐं कावड़ जो इज़हार करे रहिया आहिनि। मुल्क जा रहवासी हिननि खे पंहिंजे ॾेह वापसि मोकिलण जा मुतालबा करे रहिया आहिनि। हिन मामले जो पड़ाडो इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमुन जी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान बि ॿुधण में आयो, जिते शर्जील मेमुन जो ध्यानु छिकायो वियो त असांजे ई मुल्क में ही असांजे शहरनि खे यरगुमाल बणाइनि था। इहो हिकु वॾो सवालिया निशान आहे। शर्जील मेमुन खां मुतालबो कयो वियो त मामले जो नोटिस वरितो वञे ऐं इन्हनि अफ़गानियुनि खे फौरी तौर ते सज़ा ॾेई खेनि नेकाली ॾिनी वञे। ॿी सूरत में सहाफ़ी बिरादरी संदन प्रेस कॉन्फ्रेंस जो बाइकाट कंदी। शर्जील मेमुन खेनि ख़ातिरी कराई त हू इन मामले ते IG सां ॻाल्हाईंदो। संदसि चवणु हो त को बि शख़्स मुल्क ख़िलाफ़ को अमल कंदो त उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।